हम अपनी सांस तेरे नाम करते हैं, ए वतन हम तेरी अजमत को सलाम करते हैं। आज के दिन जश्न आज़ादी मनाने का मकसद ही यही है कि हम अपने मुल्क से इस आज़ादी को वादा करें, इस आज़ादी के साथ कि अब आने वाले दिनों में पाकिस्तान को हम कुछ ना कुछ डिलीवर करेंगे। इस पे जान भी कुर्बान है, वो इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। सिंध समेत सॼे मुल्क में जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। वफ़ाक़ी राजधानी में 31 ऐं सूबाई तख़्तगाहुनि में 21 तोपुनि जी सलामीअ सां ॾींहं जी शुरूआत। कायद अज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं अलामा इक़बाल जी मज़ारनि ते गार्ड जी तब्दीली जूं तक़रीबूं। मुख़्तलिफ़ शहरनि में सेमिनार, तक़रीबूं ऐं रैलियूं। सिंध जे गवर्नर कामरान टसूरी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मज़ारिकाए ते हाज़िरी। गुल रखी फातिह ख़्वानी, असां सभु कुझु बणिजी चुका आहियूं पर सुठा पाकिस्तानी न बणिजी सघिया आहियूं। जंहिं अज़ीम मक़सद लाइ आज़ादी वरिती वई हुई, छा असां उन ते हली रहिया आहियूं? असां क़ौमुनि में विरहाइजी विया आहियूं, जंहिं सबबु मसइलनि में आहियूं। उमीद आहे निगरान वज़ीर आज़म सभिनी खे गॾु खणी हलंदो। गवर्नर सिंध कामरान टसूरी। निगरान वॾे वज़ीर लाइ सुठनि नालनि मां हिक जी चूंड करण में ॾुखियाई थी रही आहे। अलाह पाकिस्तान खे तरक़ी याफ़्ता ऐं अमन जो गढ़ बणाए। अॼोके ॾींहुं असांखे शहीदनि खे यादि रखणु घुर्जे। कश्मीर ऐं फ़लस्तीन जे मुस्लमाननि खे बि यादि रखणु घुर्जे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह। इस्लामाबाद जी कन्वेंशन सेंटर में जश्न आज़ादी जे ॾिहाड़े ते झंडो फड़काइण जी मुख्य तक़रीब। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त सियासतदाननि ऐं समूरनि स्टेक होल्डर्स खे दरगुज़र करण जो रस्तो इख्तियार करणो पवंदो। पाकिस्तान पंहिंजे लीडरनि खां घुर करे थो त गॾिजी वञो। नफ़रत बदिरां मुहबतुनि खे हथी वठाइणी पवंदी। इंसाफ़ लाइ ज़रूरी आहे त धुरनि खे ॿधो वञे। इंसाफ़ न थियण सां मुआशिरो ॾफे जो शिकार थी वेंदो आहे। वालारियल कश्मीर बाबति गॾियल क़ौमुनि जे ठहरान ते अमल करायो वञे। सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां जश्न आज़ादी जे ॾिहाड़े ते क़ौम लाइ ख़ासि पैगाम। क़ौम खे आज़ादी ॾिहाड़े जूं वाधायूं। पाकिस्तान जे बाने जी क़ुर्बानीनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो। अवाम जी ख़ुशहाली लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणु घुर्जे। सदर आरिफ अलवी। पाकिस्तान जो तसव्वुर अज़ीम हो। कायद अज़म जी क़यादत में जिदोजहद कंदड़नि जा हमेशह एहसानमंद रहंदासीं। इतिहाद ऐं ख़ुदि एतमादी सां अॻिते वधण जी ज़रूरत आहे। योम आज़ादी ते असां वालारियल कश्मीर जे माण्हुनि सां गॾु आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़। हथियारबंद फौज ऐं अस्करी क़यादत तरफ़ां क़ौम खे आज़ादी ॾिहाड़े जूं मुबारकूं। ISPR जो चवणु आहे त अॼोको ॾिहाड़ो अज़ीम क़ुर्बानी जी यादि ॾियारे थो। धरती जे हज़ारे पुटनि वतन जे बचाव लाइ जानियुनि जो नज़रानो पेश कयो। अचो वचन कयूं त क़ौमी इतिहाद बरक़रार रखी दुश्मन क़ुवतुनि खे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। पाक फौज अवाम जी हिमायत सां वतन जो बचाव कंदी रहंदी। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल में परेड तक़रीब आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो चवणु आहे त पाकिस्तान खे का बि ताक़त ख़तमु नथी करे सघे। ख़ौफ़ ऐं मायूसी पकड़ींदड़ कॾहिं बि पंहिंजे मक़सद में कामयाब न थी सघंदा। हू अंदरनि ऐं ॿाहिरनि दुश्मन खां वाक़िफ़ आहिनि। मुल्क खे खुशहाल ऐं मज़बूत बणाइण संदन मिशन आहे। वॾियुनि क़ुर्बानीनि खां पोइ पाकिस्तान हासिल थियो। पाक फौज ऐं अवाम हिकु आहिनि ऐं हिकु ई रहंदा। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी में कैडेट्स पारां शानदार परेड जो मुज़ाहिरो। शहीदनि खे भेटा पेश, शानदार आतिशबाज़ी। अनवारुल हक काकड़ निगरान वज़ीर आज़म तौर पंहिंजे उहिदे जो कसम खणी रहियो आहे। सदर आरिफ अलवी अनवारुल हक खे उहिदे जो कसम खणाईंदो।
नामज़द वज़ीर आज़म तरफ़ां सेनेट जी सीट ऐं BAP जी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे बि अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर ते 1.5 लाख बरक़रार। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं मुख़ालिफ़ दुर्जगवान राना अंसार में अॼु हिकु दफ़ो ॿीहर मुलाक़ात थींदी। मुलाक़ात में निगरान वॾे वज़ीर जे नाले बाबति फ़ैसिले जो इम्कान। इतफ़ाक़ न थियो त निगरान वॾे वज़ीर बाबति फ़ैसिलो पार्लियामानी कमेटी ॾांहुं हलियो वेंदो। कराची में जश्न आज़ादी के मौके ते हवाई फायरिंग सबब औरत समेत ॿ ॼणा मारिजी विया। 80 खां वधीक शहरी ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। रेस्क्यू ज़रिए जो चवणु आहे त फायरिंग जा वाक़िया लियारी, गार्डन, लांडी, कोरंगी ऐं महमूदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में पेश आया। सखर में सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर कातलानी हमले में शहीद। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल सहाफ़ी अस्पताल में ज़ख़्म जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो। संदसि जनाज़ निमाज़ अॼु चक में अदा कई वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। IG खां रिपोर्ट तलब। ऐं दोदापुर वेझो बिरोही बिरादरी में प्लाट जे मामले तां झेड़ो, हिकु ॼणो क़त्ल। झेड़े में गोलियूं लॻण सबबि रोशन बिरोही मारिजी वियो। धुरियुनि में छिकाण।